अपनी दोस्तों की गुजारिश है तो मुझे इस्लामी चैनल के सब्सक्राइब करें। निकिरी वञे हिन मुल्क मजे को दुश्मन आहे सहाबा जो मुल्क त पाकिस्तान सॼो ही गुलशन आहे सहाबा जो। निकिरी वञे हिन मुल्क मजे को दुश्मन आहे सहाबा जो मुल्क त पाकिस्तान सॼो ही। ओ उहद बदर ऐं खैबर जिन जे रत सां थिया रंगीन अदा पाक मदीने पाक मके जी शाहिद आहे ज़मीन अदा। ओ उहद बदर ऐं खैबर जिन जे रत सां थिया रंगीन अदा पाक मदीने पाक मके जी शाहिद आहे ज़मीन अदा। लुट जी वियो जिथे दीन जे ख़ातिर लुट जी वियो जिथे दीन जे ख़ातिर तन मन आहे सहाबा जो। निकिरी वञे हिन मुल्क मजे को दुश्मन आहे सहाबा जो मुल्क त पाकिस्तान सॼो ही गुलशन आहे सहाबा जो। निकिरी वञे हिन मुल्क मजे को दुश्मन आहे सहाबा जो मुल्क त पाकिस्तान सॼो ही। ओ अज़मत जिन जी खुदा कई तिन ते तुहमत जो बि लॻाए थो लगंदस पाण खे पंहिंजी थुक जो सिजॾे थुक उछलाए थो। अज़मत जिन जी खुदा कई तिन ते तुहमत जो बि लॻाए थो लगंदस पाण खे पंहिंजी थुक जो सिजॾे थुक उछलाए थो। सिज खां वध किरदार त साईं सिज खां वध किरदार त साईं रोशन आहे सहाबा जो। निकिरी वञे हिन मुल्क मजे को दुश्मन आहे सहाबा जो मुल्क त पाकिस्तान सॼो ही गुलशन आहे सहाबा जो। निकिरी वञे हिन मुल्क मजे को दुश्मन आहे सहाबा जो मुल्क त पाकिस्तान सॼो ही। कलमे तय्यब जो वण जेको उम्मत लय छांव छपर सो कीअं हिन जे छांव में वेहंदो जंहिंजे सीने में आ कुफर। कलमे तय्यब जो वण जेको उम्मत लय छांव छपर सो कीअं हिन जे छांव में वेहंदो जंहिंजे सीने में आ कुफर। छो त अदा इस्लाम जे वण जो छो त अदा इस्लाम जे वण जो पन पन आहे सहाबा जो। निकिरी वञे हिन मुल्क मजे को दुश्मन आहे सहाबा जो मुल्क त पाकिस्तान सॼो ही गुलशन आहे सहाबा जो। निकिरी वञे हिन मुल्क मजे को दुश्मन आहे सहाबा जो मुल्क त पाकिस्तान सॼो ही।